सॼे मुल्क जियां सॻियूं शहर में बि सरकार मुस्तफ़ा अहमद मुजतबा ख़तमुल मुरसलीन रहमत लिल आलमीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जे सिलसिले में एक अज़ीम आलीशान रैली अहले सुन्नत वल जमायत तंज़ीम फैज़ान मुस्तफ़ा जे तरफ़ां कढी वई, जंहिंजी अॻवानी दरगाह आलिया लोड़ो शरीफ़ जे शहज़ादनि मियां असदुल्ला चना, मियां हाली शेर फ़कीर चना, मियां रहमतुल्ला चना जन कई। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शुक्रगुज़ार आहियां आवाज़ न्यूज़ जे भाउ अमीर अली लक जो जे 12 रबीउल अवल जे निस्बत सां हिन 12 रबीउल अवल जी रैलीअ जी कवरेज करे रहिया आहिनि। हिन महबूब जे आमन जे अचण जी ख़ुशीअ में असां इहा हुकूमत पाकिस्तान खे इल्तिजा कंदासीं त तहरीक लबैक या रसूलुल्लाह जे साद रुज़वीअ खे आज़ादु कयो वञे। महबूब जा आशिक़ ऐं परवान महबूब जे आशिक़नि ऐं महबूब जे आशिक़नि महबूब जो इम्तिहान न वरितो वञे, छो जो ही महबूब जा आशिक़ महबूब जे लाइ सिर ॾियण बि ॼाणींदा आहिनि त वठण बि ॼाणींदा आहिनि। कोर्ट सिंध हाई कोर्ट जॾहिं जेको आहे सभिनी कोर्टुनि ATC कोर्ट साद रुज़वीअ जे आज़ादीअ जो हुकुम ॾेई छॾियो आहे त ही जेको कादियाननि जो वज़ीर आज़म पाकिस्तान जेको गुरबत आशिक़नि ऐं परवाननि जे लाइ हे नासूर बनियो आहे। यादि कजां मुमताज़ कादरीअ खे सज़ाए मौत ॾिनो वियो हो त नवाज़ शरीफ़ जो हशर ॾिठई साद रुज़वीअ खे इमरान ख़ान आज़ादु न कंदे त ग़रीब ऐं मिसकीननि यतीमनि जूं पिट पारातूं हूंदियूं। असां 12 रबीउल अवल महबूब जे आमन जे ख़ुशीअ जे ॾींहुं यतीमनि जे यार, अड़ियनि जे आधार, मिसकीननि जे मददगार इहो मैसेज ॾिनो त ग़रीबनि जी मदद कयो, मिसकीननि जी मदद कयो, बेसहारनि जो सहारो बणिजो। बसि असां अॼु हिन महबूब जे रबीउल अवल जे आमन जे घड़े की या रसूलुल्लाह जे सरबराह साद रुज़वीअ खे आज़ादु कयो वञे। ऐं मां बिलख़ुसूस मीडिया वारनि जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जिन महबूब जे ग़ुलामी में नालो लिखायो। महबूब की महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते। रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाह असां सभई मुसलमान हज़रत हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमन जे ॾिहाड़े ते पंहिंजी दिलि सां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं। ऐं हिन भलारी ख़ुशीअ में असां हुकूमत वक़्त खां इहो मुतालबो कंदासीं त असांजे हाफ़िज़ साइद हुसैन खे जल्दी रिहा कयो वञे, छो त रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहे। रसूलुल्लाह जी इज़त ख़ातिर हुन जे वालिद साहब बि टाइम ॾिनो ऐं हीअ बि हुन जी इज़त ख़ातिर वेठो आहे। असां हिन भलारे ॾींहं ते हुकूमत पाकिस्तान खे अर्ज़ु कंदासीं त जल्दी हाफ़िज़ साइद हुसैन खे रिहाई ॾिनी वञे ऐं उन जे कारकुननि खे बि जल्दी रिहाई ॾिनी वञे। वॾी महिरबानी। आवाज़ चैनल जा जीअं असांखां इंटरव्यू वठी रहिया आहिनि, असां ही अज़ीम शान रैली तहरीक फ़ैज़ मुस्तफ़ा दरगाह आलिया लोड़ो शरीफ़ जे साहिबज़ादनि जी अॻवानी में कढी चुका आहियूं, जंहिंजी अॻवानी साईं जन जा साहिबज़ादगान मियां अली शेर दामत बरकातुल आलिया, मियां रहमतुल्लाह, मियां असदुल्ला जन करे रहिया आहिनि। ऐं असां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी शान अज़ीम शान में ही रैली कढी दुनिया वारनि खे ॿुधायूं था त असां पंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहद मोहब्बत कंदा आहियूं ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे नामूस ख़ातिर पंहिंजूं जान क़ुर्बान करण जे लाइ बि असांजो बचो हाज़िर आहे। ऐं असां हुकूमत पाकिस्तान खां इहो मुतालबो कंदासीं त जिन जजनि अल्लामा साद हुसैन रदवी ज़ीदा मजदू जन खे रिहाईअ जो मुतालबो कयो आहे त SSP खे का बि इजाज़त कोन आहे जो जजनि जी खिल जे क़ाइद अल्लामा साद हुसैन रदवी खे रिहाई ॾिनी वञे। वॾी महिरबानी। हिते हिन मीडिया वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हिते असांजो आम, हिते असांजा जेके साहिबज़ादा बीठा आहिनि, असां बिल्कुलु हिननि मां मुतमिन आहियूं। हिननि जो जेको ईद जे ॾिहाड़े हिननि जेको जलसो मल्हायो आहे अहिड़ो इनशाला किथे थी सघे न थिए। असांखे इहा ई ख़ुशी आहे त ईद जे ॾिहाड़े में किथां सभु शहर में गॾिजी करे असां ईद जो ॾिहाड़ो मल्हायो आहे। महिरबानी खुदा। अमां रैली में शरीक अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त अॼोको ॾींहुं असांजे लाइ ईद खां वधि ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, छो जो अॼोके ॾींहं ते असांजे आका महबूब ख़ुदा जी आमद थी आहे। कैमरा टीम सां गॾु अमीर अली लक, आवाज़ टीवी न्यूज़ सॻियूं।